खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूब। घारो रिपोर्ट। शाहजहान घारो में सुई सिदरन गैस कंपनी पारां टाउन कमेटी के मुख़्तलिफ़ वार्डन में गैस लाइन की मरम्मत में नई लाइन की इफ्तिताही तकरीब मुनक़द कई वई, जंहिंजो इफ्तिताह चेयरमैन टाउन कमेटी घारो ॼाम एहसान जोखियो कयो। इफ्तिताही तकरीब में शहर के मुख़्तलिफ़ वार्डन जा काउंसलर, सियासी और समाजी शख्सियतूं और इलाक़े जा रहवासी वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते चेयरमैन ॼाम एहसान जोखियो ख़िताब कंदे चयो त घारो में गैस की फ़राहमी के बेहतर बनाने लाइ क़दम खयां पिया वञनि त जीअं शहरनि के बिना के मुश्किल जे गैस मिली सके। हिन वधीक चयो त सुई सिदरन गैस कंपनी सां सहकार कंदे शहर के उन्हनि इलाक़नि में भी गैस की फ़राहमी के यकीनी बणायो वेंदो जिते अञा ताईं गैस की सहूलत मौजूद न आहे। शहरनि पारां उन क़दम के साराहींदे चयो वियो आहे त गैस लाइन की मरम्मत और नई लाइन बिछाइण के लाइ संदनि तकलीफ़ुनि में घटिताई ईंदी।